ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ 29/7/2024। अॼु मिठा मिठा वावतार चवंदा मीठे मीठे ॿार पंहिंजी स्वधर्म में स्थित थी करे आपस में प्यार सां हिक ॿिए खे ओम शांति चऊं। इहे बि हिक ॿिए खे रिगार्ड ॾियण थी। कृष्ण भक्ति में बि भॻवान खे भोग लॻाईंदा आहिनि। हिते तव्हां ॿार बि लॻाईंदा आहियो। ये रसम छो आहे? छो जो इहा बि उन्हनि जो रिगार्ड रखणु आहे। भले तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा निराकार आहिनि, अभोक्ता आहिनि, खाईंदा न आहिनि, लेकिन वासना त पहुचंदी आहे न। सर्व जो सदगति दाता पतित पावन बाप आहे त ज़रूरु भोग बि उन्हनि खे लॻाइणो खपे। गीता असांजा तीर्थ न्यारा। ओम शांति। ॿारनि जी दिलि में उथियो ओम शांति। जीअं कंहिंखे नमस्ते चईंदा आहियूं त उहे बि रिटर्न में चईंदा आहिनि नमस्ते। हिते बाप चयो आहे ओम शांति त सभु ॿार हिननि जी आत्मा सहित सभिनि जी दिलि में ईंदो ओम शांति। अर्थात असां आत्मा शांति स्वरूप आहियूं। रिस्पॉन्ड त करिणो खपे न। इहे रिस्पॉन्ड थियो, ॿियो कोई अर्थ सहित ईअं चई न सघे। बाप ज्ञान सूर्य बि चईंदा आहिनि ओम शांति। त हिननि जी आत्मा सहित सभिनि जी दिलि सां ईंदो आहे ओम शांति। बाबा शिव बाबा असांखे चवनि था ओम शांति। त असां बि ऐं ब्रह्मा बाबा बि शिव बाबा खे ओम शांति था करनि। अर्थात असां आत्मा शांति स्वरूप आहियूं। रिस्पॉन्ड त करिणो खपे न। इहे रिस्पॉन्ड थियो, ॿियो कोई अर्थ सहित ईअं चई न सघे। बाबा ज्ञान सूर्य बि चईंदा आहिनि ओम शांति। ज्ञान चंद्रमा बि चईंदा आहिनि, ज्ञान लकी सितारा बि चईंदा आहिनि ओम शांति। सितारनि में सभु अची विया। हाणे तव्हां ॿारनि खे पंहिंजे स्वधर्म जो पतो लॻियो कि असां शांति स्वरूप आहियूं, शांति राम जे रहण वारा। कि तव्हांखे निश्चय थियो। सुठी रीति सां तव्हां आत्माउनि खे ॼाणंदा आहियो। बराबरि किथे बि वञिबो आहे, बराबरि चइबो बि आहे महान आत्मा पाप आत्मा। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, परंतु आत्मा जो यथार्थ परिचय कोई खे न आहे। असां आत्मा एॾी नंढी आहियूं, 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदा आहियूं। इहा न तव्हांखे पतो आहे न ॿियो कंहिंखे पतो आहे। इहा न तव्हांखे पतो हुयो न ॿियो कोई ॼाणंदो आहे। हाणे तव्हां ॿार सम्मुख वेठा आहियो, बाबा खे पंहिंजो ठाहींदा आहियो। ॿार बाप खे पंहिंजो ठाहींदा आहिनि वरसे जे लाइ। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां आत्माउनि जो बेहद जो बाप हिन ब्रह्मा तन में आया आहिनि। ब्रह्मा तन में अची करे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। कल्प पहिरियों बि आदि सनातन देवी देवता धर्म अर्थात सूर्यवंशी राजधानी स्थापना थी हुई। स्थापना जो कार्य कल्प बाबा ई कंदा आहिनि, जेके भॻवानु चइबो आहे। भॻवान बाप सां सभु मांगंदा आहिनि कि दुख हरो सुख ॾियो। जॾहिं सुख मिली वेंदो त मांगण जी दरकार न। हिते मांगंदा आहिनि श्री दुख आहे, हुते कुझु मांगण जी दरकार न रहंदी। श्री बाबा सभु कुझु ॾेई छॾींदा आहिनि। हिन करे सत्संग में कोई बाप खे यादि न कंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि कि ॿारनि खे असां सुखधाम जो मालिक ठाहींदा आहियूं। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हिन बाबा सां असां वरी खां सुखधाम जो वरसो था वठूं। बेहद जे बाप सां बेहद जो सुख वठंदा आहियूं। तव्हांखे सम्झाइबो आहे भक्ति मार्ग कीअं हलबो आहे। मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी उत्पत्ति पालना ऐं संहार कीअं थींदो आहे। उहो ड्रामा जे आदि मध्य अंत छा आहे। इहा साकारी दुनिया, उहा निराकारी दुनिया। ॿार सम्झी विया आहिनि कि असां पूरो अधु कलाक भक्ति कई। हाणे कलयुग जो अंत आहे। ॿार सम्झी विया आहिनि असां पूरो अधु कलाक भक्ति कई, हाणे कलयुग जो अंत आहे। वरसो मिलंदो आहे संगम ते। इहे ॿारनि खे सुठी रीति सम्झणो खपे।
है न। ये ॿारनि खे सुठी रीति सम्झणो खपे। हाणे संगम ते आहियूं, इहे तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो, ॿियो कोई सम्झंदो न आहे। जेसि ताईं परिचय न ॾींदा आहियूं, जॾहिं संगम ईंदो, छोकी पुराणी दुनिया बदिली नई थींदी आहे। ये सॼी पुराणी दुनिया आहे, हिनखे आयरन एज चइबो आहे। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। पहिरियों सॼी दुनिया ते हिकु धर्म हुयो। नई दुनिया में भारत खंड ई सिर्फ़ु हूंदो आहे, थोरा मनुष्य हूंदा आहिनि। नई दुनिया खे स्वर्ग चइबो आहे। हिन सां सिधा नई दुनिया में नयो भारत हुयो। हाणे पुराणी दुनिया में पुराणो भारत। गांधी बि चईंदा हुया, नई दुनिया नयो भारत, नई दिल्ली हुजे। हाणे नव भारत नई दिल्ली आहे न। नव भारत में त लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो। हाणे हुन ही भारत ते रावण जो राज्य आहे। इहे बि लिखणो खपे, नई दिल्ली नयो दुनिया। फलाणे समय खां फलाणे समय ताईं हिननि जो राज्य हुयो। इहे सम्झाए बि उहे सघंदा आहिनि जो नई दुनिया ठाहिण वारो आहे। ब्रह्मा द्वारा नई दुनिया स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। जीअं स्वर्ग जो वरसो वठण लाइ तव्हां ईंदा आहियो, बाबा तव्हांखे युक्ति बतलाईंदा आहिनि, अर्थात पुरुषार्थ कंदा आहिनि। सम्मुख बि मिलण ईंदा आहिनि अथवा हुते बि वेही पढ़ाईंदा आहिनि। दिलि थींदी आहे असां सम्मुख मिलूं। उहे सम्मुख मिलंदा आहिनि मनुष्य सां। हिते तव्हां चईंदा आहियो असां शिव बाबा सां मिलंदा आहियूं। चईंदा उहो त निराकार आहे, असां निराकार बि, असां आत्मा बि निराकार आहियूं। असां बि हिते पाठ वॼाइण ईंदा आहियूं। जंहिंजो नाम आहे उहो ज़रूरु पाठधारी बि आहे। भॻवान जो बि नाम आहे न, निराकार शिव खे भॻवानु चइबो आहे। त कंहिंखे ॿियो कंहिंखे भॻवानु न चइबो। भॻवानु निराकार ई ॻायल आहे, उन्हनि जी पूजा थींदी आहे, आत्माउनि जी पूजा थींदी आहे। रुद्र यज्ञ रचंदा आहिनि त उहे मिटी जा सालिग्राम ठाहींदा आहिनि, पथर जो ठाहींदा आहिनि या मिटी जो। मिटी जे तोड़ण पोइ ठाहिण सहज आहे। दुनिया ते न ॻाल्हियुनि खे न ॼाणंदी आहे। रुद्र यज्ञ में केतिरी आत्माउनि जी पूजा करे सघंदा आहियूं। ॿार त ढेर आहिनि, भॻत सभु भॻवान जा ॿार आहिनि। बाप खे यादि कंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि शिव बाबा ईंदा ई भारत में आहिनि। तव्हां थोरा ॿार जो उन्हनि जी मददगार खुदाई खिदमतगार ठहींदा आहियो। उन्हनि जी पूजा भक्त माण्हू सालिग्राम ठाहे करे कंदा आहिनि। यज्ञ जो रचंदा आहिनि, उन में नंढो यज्ञ बि हूंदो आहे, वॾो बि हूंदो आहे। वॾा साहूकार माण्हू वॾो यज्ञ रचंदा आहिनि, लख लख ठाहींदा आहिनि। नंढो यज्ञ हूंदो त 5-10,000 ठाहींदा। जीअं जीअं ओड़ो जहिड़ो सेठ ओड़ो यज्ञ। पोतरा सालिग्राम ठाहींदा आहिनि। हिकु शिव बाक़ी सालिग्राम ठाहींदा आहिनि। पोतरा ब्राह्मण बि खपनि। ॾाढनि यज्ञ ॾिठो हूंदो। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असां ॿारनि जी सेवा कंदा आहिनि, असां पोइ ॿियनि जी सेवा कंदा आहियूं। इन करे पूजा बि थींदी आहे। तव्हां हाणे पूज्य ठहींदा आहियो। आत्मा चईंदी आहे बाबा तव्हां त सदैव पूज्य आहियो, असांखे बि पूज्य ठाहींदा आहियो। तव्हां पूज्य आत्मा शरीर वठंदा त चईंदा पूज्य देवी देवता। आत्मा ई पूज्य अथवा पुजारी ठहींदी आहे। बाबा ईंदा बि आहिनि हिकु ई बार, पोइ कॾहिं बाबा आत्माउनि खे पढ़ाइनि, इहा थींदो न आहे। आत्मा ई ॿुधंदी आहे। जीअं आत्मा शरीर द्वारा ॿुधंदी आहे, वैसे परम पिता परमात्मा सुप्रीम आत्मा बि शरीर जो आधार वठी इन्हनि द्वारा ॿुधंदा आहिनि। इन्हनि द्वारा तव्हांखे राजयोग सिखलाईंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजो शरीर त आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर जो बि
ब्रह्मा विष्णु शंकर जो बि पंहिंजो सूक्ष्म शरीर आहे, हिते त सभिनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे। हिते त सभिनि खे पंहिंजो पंहिंजो स्थूल शरीर आहे। इहे साकारी दुनिया आहे। शिव बाबा निराकार आहे, उहो ज्ञान सागर, सुख जा सागर, प्यार जा सागर आहिनि। उहे अची करे सभिनि खे पदत खां पावन ठाहींदा आहिनि। हिन में प्रेरणा जी कोई ॻाल्हि कोन्हे। मूंखे अगरि प्रेरणा सां पावन ठाहिणो हुजे त पोइ हिते अची करे रत वठण जी छा दरकारु। शिव जे मंदिर में अॻियां बैल रखंदा आहिनि। मनुष्य जी बुद्धि बिल्कुलु ई पत्थर बुद्धि थियण जे कारण कुझु बि सम्झंदा न आहिनि। बैल शिव जे अॻियां छो रखंदा आहिनि। गऊशाला नाम ॿुधियो आहे त बैल रखी छॾंदा आहिनि। हाणे बैल ते कंहिं सवारी कई। श्री कृष्ण जी आत्मा त सत्युग में हूंदी, उन्हनि खे छा पई। शिव बाबा जे अॻियां बैल रखी छॾंदा आहिनि। हाणे बैल ते कंहिं सवारी कई। श्री कृष्ण जी आत्मा त सत्युग में हुई, मतिलबु श्री कृष्ण जे अॻियां रखनि त अलॻि ॻाल्हि आहे। चईंदा आहिनि गऊशाला, गऊअनि खे चराई कृष्ण न, पोइ हिते शिव जे अॻियां बैल रखी छॾंदा आहिनि। श्री कृष्ण जी आत्मा त सत्युग में हूंदी, उन्हनि खे छा पई जो जानवर में अची करे वेंदा। कुझु बि सम्झंदा न आहिनि। द्रौपदी बि हिकु थोरी ॾेर आहिनि जो पुकारदियूं आहिनि। उन्हनि त हिकु नाटक ठाहे छॾियो आहे। श्री कृष्ण साड़ियूं ॾींदो आहे, अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ नंगन न थियणो चइबो बि आहे न। काथां जी ॻाल्हि काथे खणी विया आहिनि। भक्ति मार्ग जी अथाह कहानियूं आहिनि। चईंदा आहिनि इहे कथा आदि अनादि आहिनि। पुनर्जन्म वठंदे ॿुधंदे आहिनि। अनादि बि कॾहिं खां शुरू थी कुझु पतो न आहे। इहे बि पतो न आहे कि रावण राज्य कॾहिं खां शुरू थियो। उन्हनि जो कोई वर्णन न आहे। तव्हां केतिरी सेवा कंदा आहियो। उहो सूर्य चांद आदि त आहिनि ई, हा, तव्हां केतिरी सेवा कंदा आहियो। वो सूर्य चांद सितारा आदि त आहिनि, सत्युग में बि आहिनि त हाणे बि आहिनि। उन्हनि जो बदल सदल न थी सघंदो आहे। तव्हां सभु निमित आहियो। भारत खे ई वरी खां अंधियारे सां गॾु रोशनी में लाहींदा आहियो। मतिलबु सूर्य चांद तारा त सिर्फ़ु स्थूल रोशनी ॾींदा आहिनि। असली रोशनी त असां सभु आत्मायूं जॾहिं बाबा खे यादि करे ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर थी वेंदा आहिनि तॾहिं दुनिया में असली रोशनी थींदी आहे। भक्ति मार्ग खे अंधियारो चइबो आहे। तव्हांजी महिमा आहे तव्हां धरती जा सितारा आहियो। मतिलबु असां सितारनि जी प्रेजेंस में दुनिया में सुख शांती ख़ुशी रहंदी, पवित्रता सुख शांती ख़ुशी रहंदी। सितारा आहिनि त सूर्य चांद सूर्य बि हुजणा खपनि। इहे तव्हांजी रोशनी, इहे तव्हांजी रूहानी तीर्थ आहे। तव्हां अहिड़ी यात्रा ते वेंदा आहियो जाते पोइ हिन मृत्यु लोक में न ईंदा आहियो। जाता पोइ तव्हां हिन मृत्यु लोक में न ईंदा आहियो। हाणे इहो मृत्यु लोक आहे। हाणे इहो मृत्यु लोक आहे। हिते ई अमरलोक हूंदो।
द्वापर सां मृत्युलोक शुरू थींदो। हाणे तव्हां सची सची अमर कथा ॿुधंदा आहियो अमर लोक में वञण लाइ। तव्हां सम्झंदा आहियो असां आत्माउनि जी यात्रा न्यारी आहे, मथे वेंदा आहियूं। तव्हां हिते वेठा आहियो, यात्रा ते वञण जो पुरुषार्थ कंदा आहियो। असां हिते वेही करे मथे यात्रा ते वञण जो पुरुषार्थ करूं था। याद सां ई तव्हांजा विक्रम विनाश थींदा। उहे यात्रा ते वेंदा आहिनि। विक्रम विनाश किथे थींदा आहिनि? शराब जी त मनुष्यनि खे एतिरी आदत आहे जो छिपाए करे ज़रूरु खणी वेंदा आहिनि। अॼुकल्ह त ॾाढा गंदा बि हूंदा आहिनि यात्रा में, ॾाढो गंदा माण्हू हूंदा आहिनि। आहे त सभु पतित न, जीअं ब्राह्मण पतित वैसे यात्री बि पतित हूंदा आहिनि। पंडा माण्हू यात्रा कराईंदा आहिनि, पावन थोरी आहिनि। तव्हां त पवित्र रहंदा आहियो, सच्चा ब्राह्मण तव्हां आहियो। तव्हांजी आत्मा पवित्र रहंदी आहे। याची यात्रा सां ई तव्हां पवित्र थी वेंदा आहियो। केरु? तव्हां सभु आत्मायूं पवित्र थी वेंदा आहियो। जेका याची यात्रा नथा करनि उन्हनि खे बाबा तव्हां द्वारा पवित्र ठाहींदा। इन हिसाब सां ई त राजधानी ठहींदी आहे न। सतो प्रधान ठहिणो आहे। बाबा बार बार लिखंदा आहिनि, मीठे मीठे सिके लदे प्यारा ॿार। ये शिव बाबा आत्माउनि खे लिखंदा आहिनि। कहिड़े समय खां शिव बाबा सां सभु आत्माउनि सां मिलण ईंदा आहिनि, है न? त केॾो प्यार सां ईंदा आहिनि। मूंखे यादि करो त तव्हां सतो प्रधान ठही सतो प्रधान दुनिया जा मालिक ठही वेंदो। बसि हिकु ई डायरेक्शन मुख्य आहे, इहा ई छत्र छाया आहे, बाबा जी यादि। केतिरो सहज आहे। यादि सां ई विक्रम विनाश थींदा। यादि न कंदा त विक्रम न विनाश थींदा, पोइ सजाए खाईंदा। बाबा त चईंदा आहिनि तव्हां किथे बि वञो कमाई करे सघंदा आहियो। उठो वियो खाओ पीओ, बसि मूंखे यादि करो, तव्हांजी कमाई आहे। ॿारनि जे लाइ त ॿियो ई सहज आहे, हिन में कोई अटेंशन आदि जी ॻाल्हि न आहे। श्रीनाथ जे मंदर में श्रीनाथ जी यादि में वेंदा आहिनि, है न? सभु किथे बि कहिड़े बि रूप में यादि करो। चईंदा त सभु भॻवान ई आहिनि, त बाबा उन्हनि द्वारा तव्हांखे कुझु न कुझु ॾेई छॾींदा आहिनि। श्री बाबा रहम दिल आहिनि न। श्रीनाथ द्वारे जे मंदरु श्रीनाथ जी यादि में वेंदा आहिनि, भोग लॻाईंदा आहिनि। आहे त पथर जी मूर्ति, भोग बि कंहिंखे लॻाईंदा आहिनि। अधिकारी त हिकु शिव बाबा ई आहे न। सर्व जो सदगति दाता पतित पावन त उहो ई आहे न। बाबा चईंदा आहिनि मां स्वीकार ई न कंदो आहियां। तव्हां मुंहिंजे मथां दूध बि पाणी वारो चढ़ाईंदा आहियो, इहे भोग लॻाईंदा आहिनि छा? मां त निराकार अभोक्ता आहियां, मुंहिंजी छा पूजा कंदा? मुंहिंजे अॻियां भोग रखंदा, लेकिन भक्तनि भोग लॻायो, उन्हनि ई वेही करे बाटे करे खायो। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा खे भोग त ज़रूरु लॻाइणो, पोइ बाटे करे तव्हां खाईंदा आहियो। इहे बि जीअं की बाबा जो रिगार्ड रखणु आहे। असां शिव बाबा खे भोग लॻाईंदा आहियूं। शिव बाबा जो भंडारो आहे न, जंहिंजो भंडारो आहे उनखे भोग त ज़रूरु लॻाइणो खपे न, रिगार्ड ॾियणो हूंदो। भल तव्हां भोग लॻाईंदा आहियो, खाईंदा बि तव्हां ॿार आहियो,
ये ब्रह्मा बाबा बि खाईंदा आहिनि, मां न खाईंदो आहियां। बाक़ी वासना त ईंदी आहे न, कंहिं भावना सां ठातो आहे। भोग सुठो, ॾाढो सुठो भोग ठाहियो। चइण जे लाइ ऑर्गन्स त आहिनि न। बाबा चईंदा आहिनि ॾाढो सुठो भोग ठातो। इहे ब्रह्मा खाई सघंदा आहिनि, इहे शरीर त हिननि जो आहे न। मां सिर्फ़ु अची करे प्रवेश कंदो आहे, मुख खे कम में लाहींदो आहे। तव्हां ॿारनि खे पदत खां पावण ठाहिणु। गऊमुख बि चईंदा आहिनि, बराबरि गऊ बि आहे। तव्हां ॼाणंदा आहियो, इन्हनि सां ई तव्हां ॿारनि खे मां एडॉप्ट कंदो। इहे माता पिता ॿई आहिनि, परंतु माता इनखे संभाले केरु? हिन करे सरस्वती मां खे निमित ठातो आहे। ड्रामा प्लान अनुसार माता गुरु जी महिमा बि खपे न, माता गुरु जी महिमा बि खपे। गुरु त पहिरें नंबर में मशहूरु इहो आहे, गुरु ब्रह्मा, ठीकु आहे न। निराकार सतगुरु, ऊचते ऊच शिव बाबा। साकार में गुरु ब्रह्मा, ये ठीकु आहे, पहिरियों नंबर में। जीअं बाप उहो ॿार, तव्हां ब्रह्मण बि ॿार गुरु ठहींदा आहिनि। त पहिरियों निराकार में त शिव बाबा, पोइ साकार में ब्रह्मा बाबा, पोइ सभु नंबरवार ब्रह्मण ॿार, पोइ मम्मा, पोइ दादियूं, पोइ ॿिया अॼुकल्ह दीदियूं वग़ैरह जो बि आहिनि। सभिनि खे सचो रास्तो ॿुधाईंदा आहियो स्वर्ग जो। आत्मा ई मुख सां रास्तो ॿुधाईंदी आहे कि मनमना मनमना भव मथ्याजी भव। बाप मां, बाप शिव बाप ब्रह्मा मां, पहिरियों शिव बाप, साकार में ब्रह्मा बाबा, पोइ मम्मा। बाप मां ऐं ॿार उहो ई रास्तो ॿुधाईंदा आहिनि। हिते तव्हां सम्मुख वेठा आहियो, यादि रहंदी आहे न। पोइ घर वेंदा आहियो त ॾाढा ॿार भुलिजी वेंदा आहिनि। हिते आनंद ईंदो आहे। बाबा वटि आया आहिनि, बाबा चईंदा आहिनि सुदर्शन चक्रधारी ठही इहा युक्ति ॿुधायो कि मुक्तिधाम बाप खे ऐं स्वर्ग वर्से खे यादि करो, है न। बाबा छा था चवनि, सुदर्शन चक्रधारी ठही ये युक्ति सां हर हिक खे चओ कि निराकार शिव बाबा खे, पंहिंजे घर मुक्तिधाम खे ऐं स्वर्ग खे यादि करो। अच्छा, मीठी मीठी सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, आपस में हिक ॿ खे बाप जो यथार्थ रिगार्ड ॾियणो। वह बाप खे, हिक ॿ खे बि ऐं बाप खे बि यथार्थ रिगार्ड ॾियणो। बाबा भले भोगता आहिनि, लेकिन जंहिंजे भंडारे सां पालना थींदी आहे उन्हनि खे पहिरियों स्वीकार कराइणो। ॿियो आहे पूजनीय ठहिण लाइ ख़ुदा जी ख़िदमतगार ठहिणो। पूजनीय ठहिण लाइ ख़ुदा जी ख़िदमतगार ठहिणो, मतिलबु बाबा जे कार्य में मददगार ठहिणो। बाप सां गॾु सेवा में मददगार ठहिणो।
जॾहिं आत्मा ऐं शरीर ॿई पावन थी वेंदा तॾहिं पूजा थींदी। पंहिंजे प्रति वरदाना, पंहिंजे प्रति व सर्व आत्माउनि जे प्रति लॉफुल ठहिण वारा लॉ मेकर्स न्यू वर्ल्ड मेकर ठहूं। जो स्वयं प्रति लॉफुल ठहींदा आहिनि उहे ॿियनि जे प्रति बि लॉफुल ठही सघंदा आहिनि। ख़ुदि जे प्रति लॉफुल ठहो तॾहिं ॿियनि जे प्रति लॉफुल ठही सघंदा आहियो। जो स्वयं लॉ खे ब्रेक कंदा आहिनि उहे ॿिए जे मथां लॉ न हलाए सघंदा आहिनि। हिन करे पंहिंजे पाण खे ॾिसो कि सवेरे खां राति ताईं मन सां संकल्प में, वाणी में, कर्म में, संपर्क व हिक ॿिए खे सहयोग ॾियण में व सेवा में किथे लॉ ब्रेक त न कयो। जो लॉ मेकर आहिनि वो लॉ ब्रेकर न थी सघंदा आहिनि। जो हिन समय लॉ मेकर ठहींदा आहिनि उहे ई पीस मेकर, न्यू वर्ल्ड मेकर ठहींदा आहिनि। स्लोगन आहे कर्म कंदे कर्म जे सुठे व बुरे प्रभाव में न अचण ई कर्मातीत। असां कर्म कयूं, कर्म करण खां पोइ कर्म सुठो थियो, बुरो थियो, सुठो थियो त बाबा खे थैंक यू चओ, बुरो थियो त बाबा खे सॉरी चओ। बसि उन प्रभाव में न अचो अरे कमु ख़राबु थी वियो हीअं। अव्यक्त इशारो ज्वाला स्वरूप यादि जे लाइ मन बुद्धि ॿिन्हिनि खे हिकु पावरफुल ब्रेक खपे ऐं मोड़ण जी बि शक्ति खपे। जंहिंसां बुद्धि जी शक्ति व कोई बि एनर्जी वेस्ट न थी सघंदी, जमा थींदी वेंदी। न हिकु त स्टॉप मतिलबु स्टॉप, ऐं अगरि कोई नेगेटिव या इहो हुजे त फटाफट मोड़े बि सघूं। या चलो कंहिंमें असां हिकु त आहे कि असां कुझु सोचूं था, बुद्धि ॿियो किथे लॻल आहे त स्टॉप। ॿियो अगरि नेगेटिव या वेस्ट तरफ़ कुझु ॻाल्हि आई खीचे थी त उनखे मोड़ण जी बि पावर खपे। इन सां बुद्धि जी शक्ति व कोई बि एनर्जी वेस्ट न थी करे जमा थी वेंदी आहे। जेतिरी जमा थींदी ओतिरो ई परखण जी, निर्णय करण जी शक्ति वधंदी वेंदी आहे। हिन जे लाइ हाणे संकल्पनि जो विस्तार बंदि कंदा हलो। संकल्पनि जो विस्तार बंदि करे समेटण जी शक्ति धारण कयो। बसि मां आत्मा हूं बाबा, कल्ह बाबा चई न उन ॾींहुं कि अंत समय मतिलबु जंहिं समय असांखे स्टॉप चइणो आहे त उन समय सेवा जा बि संकल्प न अचनि। स्टॉप मतिलबु स्टॉप, है न। त जेतिरो असां हिन में अभ्यास में पक्का थींदासीं त परखण जी, यथार्थ निर्णय करण जी शक्ति वधंदी। संकल्पनि जो विस्तार बंदि थींदो वेंदो। समेटण जी शक्ति धारण करो हाणे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।